वालेकुम दोस्तों, नमस्ते। छालन खुश और तबियतूं चाक मज़े में ठीक ठाक। काफ़ी दोस्त असांजे नगर पार्कर जेके घुमण ईंदा आहिनि उन्हनि शायद ही पॉइंट न ॾिठो आहे अंचलासर। ये अंचलेसर नगर पार्कर कारूं जबल जे ओलह तरफ़ आहे, जेके नगर पार्कर शहर खां 2 किलोमीटर जो पोइ रस्तो मथे चढ़े थो जबल न। वॾो हिकिड़ो डैम ठहियल आहे उनजे पासे में आहे। हिन जे मथे हिकिड़ो वॾो चश्मो आहे कुदरती, जेका भले असां वटि बरसातूं पवनि या न पवनि, कहिड़ा ई ॾुकार हुजनि, हिन जे मथे इहो साम्हूं अछी कोठी आहे जेका नज़र अचे पई। हिते हिकिड़ी नंढड़ी मंदर बि ठहियल आहे हिंदुनि जी। त उते हिकिड़ो पाणी जो चश्मो हले पियो। केतिरो बि ॾुकार हुजे पाणी खुटण वारो न आहे। मुसलसल हिते जो पार्कर जो जेको बि माल वग़ैरह हिते पाणी पींदो रहंदो हिन जे मथे चोटी ते चढ़ी। इहे दोस्तनि खे मथे ॾेखारूं था। हीअ सीढ़ियूं जेके आहिनि, हीअ सीढ़ियूं मथे वञनि थियूं, जेके असांजा उतरादी दोस्त हिनखे ॾाकण चवंदा आहिनि। हीअ ॾाकण मथे वञनि थियूं, तक़रीबन 100 खनि ॾाकणी आहिनि मथे। तव्हां वठी था हलूं जी। इहा ॾाकण वठी वठी असीं मथे वञूं था कारूं जबल जे मथे। इहो अंचलेसर ठहियल आहे। तरा शुक्र अलाह ताला जो इहो बि जो हिन वक़्त में असां वटि तमामु बरसातूं भलियूं हुजण जे करे जबल में गाह बि साओ तमामु भलो थी रहियो आहे। इहा अॼु नाज़रीन खे ॿुधाईंदो वञा, 12 जुलाई 2020 ते पंहिंजो मथे वञणु थिए पियो। इहो साईं अंचलेसर जबल, जेका सीढ़ियूं था वठी वठी वञूं पिया असीं मथे। गाह अलाह शुक्र आहे तमामु भलो थी वियो आहे। हींअर हफ़्ते जे अंदरि इनशाला ही वॾो साओ गाह थी वेंदो माण्हू जेतिरो। इहो साईं अञा ॾाकण वञनि पियूं। तक़रीबन 100 चाड़ियूं आहिनि, 100 ॾाकण मथे आहिनि कारूं जे जबल जी चोटी ते अंचलेसर ते। तक़रीबन असां सफ़र करे मथे पहुता आहियूं। हाणे इहो सीढ़ियूं खुटियूं, हाणे वरी थोरो पथरनि तां बि सफ़र आहे। अंचलेसर जे नज़दीक जी पहुता आहियूं। या त हिकिड़ी नंढड़ी मंदर ख़ूबसूरत ठहियल आहे। जय बजरंग बली, ज़बरदस्त VIP। मंदर जे पासे में ही पाणी आहे। ही कंहिं बि बरसाति वग़ैरह जो न आहे, सिर्फ़ु चश्मो ठहियल आहे वॾो हिकिड़ो। दोस्तों इहो आहे अंचलेसर, जेको पाणी हिन खॾ जे अंदरि पियो आहे। केतिरियूं बरसातूं हुजनि ॾेढर तरनि पिया था। भले असां वटि ॾुकार हुजे छा बि हुजे, पर तक़रीबन नगर पार्कर जो माल हिन जबल जी चोटी ते चढ़ी ते पाणी पींदो आहे। ऐं कॾहिं बि असां वटि पाणी खुटियो न आहे। भले ॾुकार हुजे छा हुजे, हीउ पाणी कारूं जो जबल जी चोटी तां अंचलेसर तां हेठि वेंदो आहे। तमामु ज़बरदस्त। काफ़ी दोस्तनि मूंखे इहो चयो त यार इहो अंचलेसर किथे असां ॾिठो न आहे, जेको तक़रीबन कंदकोट, शिकारपुर, जेकमाबाद, कशमोर जा दोस्त आया हुया, उहे शायदि नगर पार्कर घुमी हलिया। मूंखे जिन चकर इहा पॉइंट असांखे घुमाईंदा इनशाला घुमायो आहे। इहो अंचलेसर मथे तमामु हिकिड़ो ज़बरदस्त वणकार आहे। निमिया वण बीठल आहिनि, हेॾां गुंदी बीठल आहे वॾी। इहा वरी जेके हिंदू यात्री परे परे खां ईंदा आहिनि उन जे लाइ वरी कारूं जबल जी चोटी ते अंचलेसर ते इहो हाल हिकिड़ो ठहियल आहे नंढो। दोस्त असांजा पहुची सघनि, थकी वञनि था जी। वॾो सफ़र आहे हेठि, तमामु वॾी ऊचाई तां चढ़िया आहियूं। इहो हेठि वरी पार्किंग ठहियल आहे गाॾियूं वाॾियूं बीहारण जे लाइ। हेॾां वञा असीं पंहिंजो मोटरसाइकिल खणी आहियूं, साम्हूं बीठो आहे। तमामु नंढड़ो नज़र अचे पई, चोटी ते बीठा आहियूं हींअर अंचलेसर जी ते। इहो अंचलेसर आहे असांजे नगर पार्कर जो। इहे अंचलेसर जे मथे गूंदी जो वण बि बीठल आहे, तमामु ख़ूबसूरत। पासे में वरी हिकिड़ो निम आहे, तमामु प्यारो आहे। अंचलेसर जे मथे तमामु ज़बरदस्त नज़ारा लॻा अलाह जी महिरबानी आहे। हीउ हिकिड़ो नगर पार्कर जो तारीख़ी पॉइंट आहे जे काफ़ी दोस्तनि ॾिठो न आहे।